जॾहिं वापसि वञनि था पिया, जनक महाराज जानकी माता जी बाह ॾेई करे ऐं दशरथ बाबा खे चवनि था कि हथ जोड़े मां तव्हांखे प्रणाम थो कयां, मां न्याणीअ जो पिता आहियां। हे मां तव्हांखे सीता नथो ॾियां, पंहिंजो हृदय कढी ॾिनो आहे, इनखे खूब प्यार ॾिजो। दशरथ महाराज जी अखियुनि में आंसू अची विया, ॿई हथ पकड़े वरिता ऐं दशरथ महाराज जनक महाराज खे प्रणाम कयो। जनक महाराज चवनि था, न न तव्हां ही छा था कयो, तव्हां त घोट जा पिता आहियो, मां न्याणीअ जो पिता आहियां, ही तव्हां ही कहिड़ी मर्यादा था हलायो पिया। दशरथ बाबा चवनि था, हा मर्यादा जी ॻाल्हि आहे महाराज, कहिड़ी मर्यादा जी ॻाल्हि आहे? चवनि था हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अगरि कोई कंहिंखे दान ॾे, ॿियो माण्हू दान वठे, त दान ॾियण वारो वॾो ऐं वठण वारो वॾो केरु थींदो आहे? महाराज दान ॾियण वारो वॾो थींदो आहे। त दान वठण वारे खे कीअं हलणु खपे, झुकणु कंहिंखे खपे, ॾियण वारे खे कि वठण वारे खे? चवनि था दान वठण वारे खे झुकणु खपे। त चवनि था तव्हां न्याणीअ जा पिता न आहियो, तव्हां न्याणीअ जो दान ॾिनो आहे असांखे, कन्या जो दान, असां दान वठण वारा आहियूं, इन करे मां तव्हांखे प्रणाम थो कयां। बोलो दशरथ जी महाराज की जय। ये असांजी धीअ खां बि वधीक ख़ुशि रहंदी, जीअं असांखे राम आहे तीअं सीता आहे। वाकई सीता माता खे जनक बाबा खां बि वधीक प्रेम ॾिनो दशरथ बाबा। जेॾीमहिल बनवास वञनि था न, त सुमंत्र खे चवनि था, राम भले हली वञे, सीता खे बि तूं वठी ईंदे न, त मां पंहिंजा प्राण संभाले वठंदुमि। चओ हरे